सघूं असां वटि मिशनरी हुजे त असां पंहिंजो सिस्टम बराबरि करे वञूं हा लाॻीता मथां बरसातूं बि पवंदा अचनि था सॼो सिस्टम सॼो फसल बर्बाद थी वियो। मां गवर्नमेंट खे अर्ज़ु कंदुमि त हितां जे पब्लिक खे रिलीफ ॾियनि ऐं टेंटूं ॾियनि। को इलाइक़े में ढोरी जे कंहिंखे बि टेंट कोन मिली आहे, न ई कंहिंखे कोई तरपार मिली आहे। ऐं राशन त परे जी ॻाल्हि आहे, कोई सार संभाल लहण वारो बि कोन आयो आहे। ढोरी जो आवाम ढोरी जो सिस्टम सॼो दरपदर लॻो पियो आहे। 15 सालनि खां पोइ हेल आबादी थी आहे ढोरी शाख में, उहा बि बर्बाद थी वई। सर इन हवाले सां जेका आहे त किरण मशीननि जे हवाले सां तव्हांजी कंहिं अमलदार सां राब्तो थियो किरण मशीननि सां मां असांजे इंजीनियर साहिब सां मां ॻाल्हायुमि। सैफुल्ला खे खंडु लॻो, हुते हुन मूंखे 2 मशीनूं ॾिनियूं, उहो खंड सां ॿधोसीं। पोइ हितां लपा लपा हणंदा वियासीं असां, मशीनूं हाणे गुम आहिनि। मां वियुमि मशीननि जे कड़, मशीनूं अलाए किथे आहिनि, पोइ किथे इस्तेमालु थियनि था या न बि थियनि था। ऐं आपाशी अमलदार जेके आपाशी इंजीनियर आहे फरहान वगण, उहो हिते हुनजो अमलो या हुते तव्हांखे सभु नज़र अचे थो हिते की न? हिनमहिल ताईं मूंखे कोई अमलो नज़र न आयो, बाक़ी फ़ोन ते दुआ सलाम मुंहिंजी थी आहे हुन सां। हुन चयो त मशीनूं मोकिलियूं था, हुन मशीनूं मोकिलियूं ॾिनियूं उहो खंडु ॿधी, उन खां पोइ मशीन ज़ाहिर न आहे। त तव्हांजे हिते इलाइक़े वासियुनि जे लाइ छा मैसेज आहे? इलाइक़े वारनि जे लाइ मुंहिंजो इहो मैसेज आहे त बरसातूं लाॻियूं थियनि थियूं, ॿारनि खे महफ़ूज़ रखनि ऐं पंहिंजे घरनि जो ख़्यालु कनि ऐं पंहिंजो जेको जिथे दंग आहिनि उन्हनि दंगनि खे मज़बूत कनि। जिथे वाटर कोर्सनि खे खंडु लॻनि था, ॻोठाणा निकिरी अची करे हुते उनखे उन्हनि जो बंदोबस्तु कनि, पाण खे पाण मज़बूत कनि। हिनमहिल 3-4 ॾींहं जो मसइलो आहे, अलाह ख़ैर करे 3-4 ॾींहं खां पोइ बरसातूं ख़तमु थी वेंदा। 3-4 ॾींहं ॾुखियाई आहे, इन खां पोइ इंशाल्लाह बराबरि थी वेंदो। मुंहिंजी गवर्नमेंट खे इहो रिक्वेस्ट आहे त ढोरी जे अवाम जी मालिकी करे, कंहिंखे बि टेंट कार न मिली आहे। मां सभिनि खे चवंदो, असांजे DC साहिब खे, असांजे MNA MPs मुख़्तलिफ़ ऑफिसर आहिनि, मां सभिनि खे चवंदो ढोरी जे कंहिं अमले खे का सहूलियत न आहे।